नाज़रीन, सखर मार्केट कमेटी जे मुलाज़िमनि खे पेंशन ऐं पघार जारी करण बाबति एडवोकेट जनरल रिपोर्ट सिंध हाई कोर्ट सखर बेंच में पेश करे छॾी। अदालत वॾे वज़ीर ऐं काबीना जे मेंबरनि जी पघार बहाल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठी टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इनायत भट्टी खां। जी इनायत, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर डबल बेंच पगारूं जारी करण जो हुकुम ॾिनो आहे, जंहिंमें वज़ीर आला सिंध समेत सॼी काबीना जूं जेके पगारूं हुयूं बंदि हुयूं। ऐं मां ॿुधाईंदो हलां त पटिशनर जे ॿुधणीअ दौरान एडिशनल एडवोकेट जनरल शफ़ी मोहम्मद चांडियो अदालत खे ॿुधायो त रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन जारी करे छॾी आहे। ऐं जंहिं बाद मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन जी मद में 6 करोड़ खां वधीक जेका रक़म आहे उहा जारी कई वई आहे। रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन ॾियण बाद वज़ीर आला सिंध काबीना समेत जेके पघारूं बंदि हुयूं ऐं अदालत जेको आहे उहो फौरी तौर जेको आहे पघारूं जारी करण जो हुकुम ॾिनो। ऐं जेको आहे अदालत चीफ सेक्रेटरी सिंध ऐं सेक्रेटरी ज़रायत समेत ॿियनि जी जेके पघारूं बंदि करण जो हुकुम ॾिनो हो। ऐं उनमें अदालत रिटायर्ड मुलाज़िमनि खे पुछाणो कयो त तव्हां पेंशन जी रक़म मिली आहे, जंहिं ते रिटायर मुलाज़िमनि वराणियो त बिल्कुलु जेको आहे सो असांखे पेंशन जा चेक आहिनि उहे मिलिया आहिनि। जंहिं बाद जेको आहे सो अदालत वज़ीर आला सिंध समेत सॼी काबीना खे जेको आहे सो ईद खां अॻु ईद कराए छॾी ऐं जेको आहे सो पघारूं ॾियण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।